अफ़सोसनाक ख़बर आहे जेका अवां ताईं पहुचायूं पिया। घोटकी कांत कोटकी वेझो मोटरवे ते रोड हादसो, 7 मुसाफ़िर मौक़े ते अजल जो शिकार थी विया ऐं केतिरा ई ज़ख़्मी थी पिया आहिनि। अफ़सोसनाक ख़बर आहे जेका अवां ताईं पहुचायूं पिया। घोटकी कांत कोटकी वेझो मोटरवे ते रोड हादसो, 7 मुसाफ़िर मौक़े ते अजल जो शिकार थी विया ऐं केतिरा ई ज़ख़्मी थी पिया आहिनि। हीउ हादसो डिगमलूक वाली भरिसां सी पैक 470 वटि पेश आयो आहे, जिते पंजाब खां कराची वेंदड़ तेज़ रफ़्तार मुसाफ़िर कोच ट्राला सां टकराइजण सबबि 7 मुसाफ़िर फ़ौत थी विया आहिनि ऐं 8 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। फ़ौतनि में 3 मर्द, 2 औरतूं ऐं 2 ॿारड़ा शामिल आहिनि। हादसे जी इतलाह ते मोटरवे रेंजर्स ऐं बेलो मीरपुर पुलिस पहुची फ़ौतनि जा मड़ ऐं ज़ख़्मियुनि खे घोटकी जी अस्पताल मुंतक़िल कयो आहे, जितां फ़ौतनि मुसाफ़िरनि जा मड़ सुञाणप बाद वारसनि हवाले कया पिया वञनि, जॾहिं त ज़ख़्मी ज़ेर इलाज आहिनि। मीडिया रिपोर्ट मुताबिक़ कुझु मुसाफ़िरनि जी हालत गणती जोगी हुजण सबबि खेनि सखर ऐं रहीमयार ख़ान जे अस्पताल ॾांहुं मुंतक़िल कयो वियो आहे।